अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। कराची में गुल प्लाज़ा खे लॻल बाहि ते राति खां ज़ाब्तो न अची सघियो। इमारत जो हिकु हिसो किरी पियो। रेस्क्यू ऑपरेशन में मुश्किलातूं, सड़ी फोत थियण जो अंग 6 थी वियो। 22 ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। इमारत अंदरि केतिरनि ई माण्हुनि जे फाथल हुजण जा इतला। हिकु फायर फाइटर बाहि विसाईंदे सड़ी शहीद थी वियो। ॾाकण किरण सबबि 2 रज़ाकार ज़ख़्मी। SSP ॾखण चयो आहे त गुल प्लाज़ा में लॻल बाहि ते 60 खां 70 सैकड़ो ज़ाब्तो आंदो वियो आहे। रेस्क्यू टीमुनि लाइ रस्ता क्लियर कया पिया वञनि। 38 माण्हुनि जे लापता थियण जा इतला आहिनि। बाहि लॻण सबबि पूलिंग जो अमल मुकमल थियण बैदि जांच में साम्हूं ईंदा। रेस्क्यू इदारनि जो चवणु आहे त बाहि विसाइण लाइ स्नॉर्केल्स ज़रिए पाणी उछलायो पियो वञे। बाहि विसाइण में वधीक वक़्तु लॻी सघे थो। इमारत कमज़ोर थी वञण करे अंदरि दाख़िल नथा थी सघूं। गुल प्लाज़ा बाहि वाक़िए बैदि केतिरा ई माण्हू लापता। घरवारा राति खां पंहिंजे प्यारनि जी ॻोल्हा में मसरूफ़। सुॾका आहूं ऐं दाहूं, हर तरफ़ सोग वारो माहौल। पीरसन औरत मूजिबि पुट सां राति ताईं संदसि राब्तो हो। उन बैदि हिन जी फ़ोन नंबर बंदि आहे। प्लाज़ा एसोसिएशन जे सदर तनवीर पाशा जो चवणु आहे त बाहि प्लाज़ा अंदरि हथरादू गुलनि जे दुकान में लॻी। प्लाज़ा में 1000 खां वधीक दुकान आहिनि। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गुल प्लाज़ा बाहि वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार। सिंध हुकूमत खे बाहि विसाइण लाइ समूरा वसीला इस्तेमालु करण जी हिदायत। वाक़िए में जानी ऐं माली नुक़सान ते मुतासिर ख़ानदाननि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार। PP चेयरमैन वाक़िए जी फ़ौरी जांच ऐं आईंदा अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ क़दम खणण जी बि हिदायत करे छॾी। सदर ऐं वज़ीर आज़म पारां कराची में बाहि वाक़िए ते अफ़सोस जो इज़हार। वाक़िए में फ़ौत थियलनि जे वारसनि सां ॾुख ऐं ताज़ियत जो इज़हार। शहबाज शरीफ़ रेस्क्यू इदारनि खे गॾिजी कमु करण जी हिदायत करे छॾी। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी पारां पिणु कराची में बाहि वाक़िए में जानी नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। वॾे वज़ीर बाहि वाक़िए जो नोटिस हटो। कमिश्नर कराचीअ खे जांच जो हुकुम। मुराद अली शाह पारां बाहि लॻण जा सबब मालूम करे फ़ौरी तौर रिपोर्ट ॾियण जी हिदायत। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण चयो आहे त सरकारी मशीनरी राति खां बाहि विसाइण में मसरूफ़ आहे। नुक़सान जो खातो बाहि ते ज़ाब्ते बैदि लॻाए सघिबो। जॾहिं कोताही साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। चीफ सेक्रेटरी सिंध पारां रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करण जो हुकुम। सैयद आसिफ हैदर शाह गुल प्लाज़ा पहुची रेस्क्यू अमल जो जाइज़ो वरितो। डिप्टी कमिश्नर ॾखण ऐं रेस्क्यू इख़्तियारनि पारां चीफ सेक्रेटरी खे ब्रीफिंग। आसिफ हैदर शाह चयो आहे त वधीक अमलो तलब करे रेस्क्यू ऑपरेशन तेज़ कयो वञे। अंजुमन ताजरान सिंध पारां हुकूमत मथां तनक़ीद। मुतासिरनि सां इंसाफ़ ऐं रिलीफ जो मुतालबो। सदर अंजुमन ताजरान जावेद कुरैशी चयो आहे त गुल प्लाज़ा सां हुकूमती गफ़लत जो नतीजो आहे। क़ीमती जानियूं ज़ाया थियूं। केतिरा ई ख़ानदान तबाह थी विया आहिनि। प्लाज़ा में वापारी केतिरनि ई कलाकनि ताईं फाथल रहिया। पंहिंजे बयान में सदर अंजुमन ताजरान सिंध वधीक चयो आहे त फ़ौत थियल माण्हू पंहिंजे ख़ानदाननि जो सहारो हुआ। वॾो वज़ीर ऐं मेयर कराची वाक़िए वारे हंधि न पहुता आहिनि। उहो रवैयो हुकूमत जी बेहिसीअ खे ज़ाहिर करे थो। तखरन मां 4 ॾींहं अॻु अगवा थियल 5 वरियनि जो नींगर बाज़ियाब। पुलिस ॿारड़े फ़िदा हुसैन नूनारी खे काज़ी अहमद मां बाज़ियाब कराइण जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। नींगर खे SSP बेनज़ीराबाद जी ऑफिस मुंतक़िल कयो वियो। वारसनि में ख़ुशीअ जी लहर। नींगर जे अगवा ख़िलाफ़ वारस औरतुनि ऐं मर्दनि 2 ॾींहं अॻु थाणे आॾो धरणो हयो हो। घेरियल वेझो हथियारबंदनि हथां हिकु ॼणो गोलियूं हणी क़तल। ॻोठ ग़ुलाम मोहम्मद बुलेदी में फायरिंग में 50 वरियनि जो लुत्फ़ अली मारिजी वियो। वाक़ियो पुराणे तकरार तां पेश अचण जा चोॿोल। पुलिस जो चवणु आहे त जांच कई पई वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। रावंदी जे कचे में ऑपरेशन मुगवी बाज़ियाब। हिकु ॾोहारी मारिजण जी दावा। पुलिस मूजिबि कचे में शर ऐं
ईंदड़ गैंग जे ॾोहारियुनि ख़िलाफ़ टारगेट ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। सनू शहर ऐं सन्हाड़ो शहर जे घरनि मथां ड्रोन फायर कया विया आहिनि। ड्रोन हमले में हिकु ॾोहारी बख़्श शहर मारिजी वियो ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो वधीक चवणु आहे त ॾोहारियुनि सां मुक़ाबले में पंजाब वासी मुगवी अब्दुल्ला आराई खे बाज़ियाब करायो वियो आहे। इलाइक़े में ॾोहारियुनि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन जारी आहे। मीरबुखास वेझो ज़ाल मुड़ुस मुबैना तौरु फाहो खाई ख़ुदकुशी करे छॾी। हिंगोर नओं भरिसां 50 सालनि जी राजू ऐं 45 वरियनि जी प्रेमी कोहली जा फाहो खाधल लाश मिलिया। पोतीअ जे पुट केवल जो चवणु आहे त मामे संदसि वालिद ऐं वालदा खे घरू तकरार तां फ़ोन करे धमकियूं ॾिनियूं, जंहिं तां हिननि मजबूर थी इंतिहाई क़दम खयों। नोटिस वठी इंसाफ़ ॾियारियो वञे।